ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान जो अवाम पैसा भली वठे पर वोट पीपल्स पार्टी खे ॾिए। पीपल्स पार्टी खे खटाइणो आहे छाकाणि त गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे बचाइणो आहे। असांखे गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे रोज़गार ॾियणो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन गिलगित बल्तिस्तान जे इलाइक़े में अवामी जलसे खे ख़िताब कयो आहे। सदस्य चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान जो अवाम पैसा भली वठे पर वोट पीपल्स पार्टी खे ॾिए। पीपल्स पार्टी खे खटाइणो आहे छाकाणि त गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे बचाइणो आहे। असांखे गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे रोज़गार ॾियणो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गिलगित बल्तिस्तान जे इलाइक़े में अवामी जलसे खे ख़िताब कयो आहे। सदस्य चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान जो अवाम पैसा भली वठे पर वोट पीपल्स पार्टी खे ॾिए।